हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साहबा किराम पुछा कयो त मन ख़ियारुना या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल असां में ख़ियार कहिड़ा आहिनि, चङा कहिड़ा आहिनि, चङा असां में केरु आहिनि, कंहिंखे चङो चऊं कंहिंखे भलो चऊं। हीअ त हर को पाण खे भलो चए थो, पर हक़ीक़त छा आहे? इहो हक़ीक़ी इहो जेको अमर आहे इहो असांखे सम्झायो ॿुधायो असां में भला कहिड़ा। पोइ पाण फरमायूं भला जेके आहिनि उहे आहिनि यूसुफ बिन याकूब बिन इसहाक बिन इब्राहिम। यूसुफ पुट याकूब जो, पुट इसहाक जो, पुट इब्राहिम जो, ऐं इहे सभु सॼो ख़ानदान जेको हुयो अंबिया किराम जो ख़ानदान हुयो, इहे भला आहिनि। साहबा किराम हुसैन सां मानसल अनहुम वलकिन मादिन अरब। असां इन बारे में पोयनि जे बारे में नथा पुछा कयूं, पर हाणे जेके अरब जा मादिन आहिनि, क़बाइल आहिनि, हिन वक़्तु मौजूदु क़बाइल जेके आहिनि, क़ौमूं आहिनि, उन जे हवाले सां असां इहा ॻाल्हि पुछूं था। त पाण फरमायूं मुख़्तसिर जवाबु ॾिनो, फरमायूं ख़ियारुकुम फिल जाहिलिया ख़ियारुकुम फिल इस्लाम इज़ा फ़क़हू। तव्हां में जेके जाहिलियत में भला आहिनि, सही इस्लाम में भला आहिनि, जॾहिं उनखे फ़िक़ह जो इल्मु हुजे, इल्म ऐं दीन जी ॼाण अथनि त उहे भला आहिनि। ख़ियारुकुम फिल जाहिलिया ख़ियारुकुम फिल इस्लाम, जेके जाहिलियत में भला आहिनि, इस्लाम में भला आहिनि। यानी इहा सियादत जेका आहे उन्हनि जी क़बाइली सियादत, उनखे बि इस्लाम जेको आहे बहार रखियो। सिर्फ़ु फ़हम दीन उन सां हुजे, त दीन न हूंदो, जहालत हूंदी, उहा जहालत इहा ज़लालत आहे, गुमराही आहे। जहालत जेकॾहिं इहा अॻवाननि में अची वई, जाहिल थी विया उहे, जीअं अचे थो इत्तख़ज़ू रूस अन्नास जुहालन फदलू अज़लू। क़यामत जे निशाननि मां इहा ॻाल्हि हूंदी, माण्हुनि जा अॻवान जेके हूंदा, जेके हुननि जी अॻवानी कंदा, उहे जाहिल हूंदा। माण्हू उन्हनि खे पंहिंजो अॻवान बणाईंदा, जाहिलनि खे को इल्मु न हूंदो उन्हनि। बसि इल्मु को हाणे पटके ॿधण सां कोन थींदो आहे, न ॾाढ़ी रखण सां थींदो आहे। इल्मु त हिकिड़ी ॼाण आहे, क़ुर जी, हदीस जी, तरबियत आहे, तालीम आहे। इन में इल्मु बि तालुम, इल्मु तालुम सां आहे, सिखण सां आहे, तरबियत सां आहे। पोइ तालीम तरबियत इल्मु हुजे, रुगो ईअं इल्मु त न आहे। मसलुल लज़ीना हमिलु तौरात सुम्मा लम यहमिलूहा कमसलिल हिमार यहमिलु अस्फारा। अल्लाह से क़ुरान शरीफ़ फरमायो, मिसाल आहे जिन खे तौरात मिली कमसलिल हिमार, जीअं हुयो गॾु, यहमिलु अस्फारा, हुनजे मथां तारखोस खणी किताबनि जूं ॻंढियूं, किताबनि जूं ॻंढियूं हुजनि, कई किताब पिया हुजनि। बसि पोइ हाणे इहो छा थी वियो, इहो हिदायत वारो थी वियो। ईअं न आहे, फरमाइयो ईअं न आहे। मसलुल लज़ीना हमिलु तौरात सुम्मा लम यहमिलूहा, उन्हनि खे तौरात मिलियो, तौरात मिलियो, ॼाण बि उन्हनि खे अची वई, पर उनखे खयूं न, हलिया पंहिंजी मर्ज़ीअ सां। फरमाइयो कमसलिल हिमार यहमिलु अस्फारा, इहो मसलिल हिमार यहमिलु अस्फारा, इन में कोन थींदो फ़ाइदो कोई बि। अहिड़ी तरह सां पाण फरमायूं ख़ियारुकुम फिल जाहिलिया ख़ियारुकुम फिल इस्लाम इज़ा फ़क़हू। तव्हां में जेके जाहिलियत में भला आहिनि, इस्लाम में भला आहिनि, ऐं उनजी सियादत जेका आहे उहा नसबी हसबी हूंदी, पर उन सां तालीम दीन इल्मु शामिलु हूंदो। इहा आहे सियादत।